HRJDU न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट क्यों पे आवा के टंडो जाम खांजे ते HRJDU न्यूज़ जे रिपोर्टर मुराद अली मुताबिक मॉडर्न टेक्सटाइल मिल इंतजामिया पारा रिहायशी कॉलोनी खाली करण ले चईन DSP जी अगवानी में 11 थाने जी पुलिस अटालन सां गॾु ऑपरेशन वगोड़ आवाम पारा घरन जे छितन दा स्रोटन ऐं पत्थरन जो वसकारो DSP ॿ औरत पुलिस एहलकारन समेत 11 एहलकार जख्मी मिल इंतजामिया जो एक जणो जख्मी पुलिस जी लाठीचार्ज शीलिंग एक औरत बेहोश 4 ॼणा जख्मी। तफ़सील मूजिब टंडोजाम शहर जे इलाके में मॉडर्न टेक्सटाइल मिल इंतजामिया पारां शहबाज ऐं गरीब नवाज कॉलोनी जा घर खाली करण लाइ चईन DSP जी अगवानी में 11 थाणनि जी पुलिस अटालन साण करे ऑपरेशन शुरू करे ॾिनो ऐं घरनि जा ताला टोड़े घर खाली करण शुरू कया। घरनि जे छितनि ते चढ़ियल शहरनि पुलिस ऐं मिल इंतजामिया मथां सिरनि ऐं पत्थरनि जो वसकारो लाइ ॾिनो। इलाइक़े वासी औरतूं ऐं मर्द लठियूं ऐं लोही सरिया हथनि में खणी वॾे अंग में ॿाहिरि निकिरी रहिया, जंहिं दौरान पुलिस इलाइक़े वासियुनि में वगोड़ शुरू थी वियो। अधु कलाक ताईं इलाइक़ो मैदान जंग बणियल रहियो, जॾहिं त पुलिस लठबाज़ी ऐं आंसू गैस ऐं शील पिणु हलाया, पर पुलिस वगोड़नि ते ज़ाब्तो न आणे सघी। मछरियल शहरनि जो वॾो अंग ॾिसी पुलिस रवानी थी वई, जॾहिं त लोही सरिया लठियूं ऐं सिरूट लॻण सबबि हुसड़ी जे DSP इसरार बिरोही ॿिनि औरतनि एहलकार फातिमा केसर ऐं सोनिया समेत 11 पुलिस एहलकार ज़ख्मी थी पिया। 3 पुलिस मोबाइलनि जा शीशा पिणु टुटी पिया, जॾहिं मिल इंतजामिया जो हिकु ॼणो शमन जमाली पिणु ज़ख्मी थी पियो। बे पासे पुलिस जी लठबाज़ी ऐं शीलिंग दौरान म्यूनिसिपल कमेटी टंडोजाम जो अॻूणो काउंसलर इमरान राजपूत समेत 4 ॼणा ज़ख्मी थी पिया। हिकु औरत बेहोश थी वई। ज़ख्मी थियल पुलिस अमलदारनि मिल इंतजामिया मुलाज़िम तोड़े शहरनि खे मक़ामी अस्पताल तिबी इमदाद बाद सिविल अस्पताल हैदराबाद पहुचायो वियो। उन मौक़े ते इलाइक़े वासियुनि औरतनि मर्दनि ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो करे मिल इंतजामिया पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। तौफ़ीक राजपूत, राव इमरान, असलम राजपूत, साबिर कामखानी ऐं ॿियनि मीडिया खे दाहींदे चयो त असां गुज़िरियल 45 सालनि खां कच्ची आबादी जी सरकारी ज़मीन ते रिहाइश पज़ीर आहियूं ऐं मॉडर्न टेक्सटाइल मिल इंतजामिया मिल खे ख़तम करे प्लाटिंग स्कीम हलाए रही आहे। जन पंहिंजी मिल जी ज़मीन प्लाटिंग करे विकिरो करण बाद हाणे असांजा घर ड्राए प्लाटिंग करणु चाहे थी ऐं पुलिस ऐं ख़ानगी माण्हुनि ज़रिए मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजे घरनि मथां चढ़ाइयूं कराईंदी रहे थी। हिननि जो वधीक चवणो त असांजो हैदराबाद कोर्ट में केस पिणु हलंदड़ आहे, पर मिल इंतजामिया ख़ानगी माण्हुनि ऐं पुलिस नफ़री साण करे हथियारनि जे ज़ोर ते असांजे घरनि ते कब्ज़ो करण जी कोशिश में रुधल आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मामले जो नोटिस वठी इंसाफ़ जी घुर कई। ॿिए पासे राब्तो करण ते SHO टंडोजाम मंज़ूर जमाली ॿुधायो त कोर्ट जे हुकुम ते कोर्ट जे अमले सां गॾु ज़िले पुलिस नफ़री सां मिल जा 15 क्वार्टर खाली करण वियासीं, जिते इलाइक़े वासियुनि पुलिस मथां कातिलानो हमलो करे DSP समेत 11 एहलकारनि खे ज़ख्मी कयो। हिन जो वधीक चवणो त कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। कानून खे हथ में खणंदड़नि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। HRJDU न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDU न्यूज़।